मां अॼु तव्हां सभिनी मीडिया जे दोस्तनि खे थोराए थो आहियां जेके अॼु हिन शॉर्ट नोटिस ते SHO ऑफिस में गॾु थिया आहिनि ऐं अॼु हिकिड़े अहम इशू जे बारे में मूंखे तव्हां सभिनी खे दोस्तनि खे ब्रीफ करिणो हुयो जेका पुलिस जी पेशावराना कारकर्दगी आहे। गुज़िरियल हिकु हफ़्ते खां वठी असां वटि हिते हिकिड़ी हाईवे ते वारदात थी ऐं उन वारदात में जेको ऑयल टैंकर आहे सरह जो तेल उन टैंकर में हुयो जेको जवाबदारनि फुर कयो ऐं फुर करे उन खां पोइ मुकाए हलिया विया। इहा जीअं इतला पहुती पुलिस वटि त पुलिस इमीडिएटली फ़रियादी जी फ़रियाद में जेको ऑयल जो जेको गाॾी जो मालिक हुयो उनजी फ़रियाद कईसीं 59/2025 मुक़दमो दर्ज कयोसीं थाणे कंडियारे में ऐं उन खां पोइ असां पंहिंजी तफ़्तीश शुरू करे छॾीसीं। जॾहिं तफ़्तीश शुरू थी त इनिशियली पुलिस जो डेफिनेटली हिकिड़ो जेको रवैयो हूंदो आहे रिस्पॉन्स हूंदो आहे उहो ईअं ई रहंदो आहे त हेॾो वॾो टैंकर हाईवे तां फुर थियो त वियो काॾे, कहिड़े पासे वियो, कहिड़े रूट अख़्तियार कयईं, किथे वञी खुटो, त हे ॼण ॻाल्हि जेका आहे उहा दिमाग़ में सम्झ में न पई आई इनिशियली। पर छो त IG साहब जी पॉलिसी आहे त फ्री एंड फेयर रजिस्ट्रेशन ऑफ FIR हुजे ऐं जेकॾहिं को माण्हू दाहे थो त मूंसां इशू थियो आहे त उनखे उन वक़्तु उनजी FIR दर्ज कई वञे ऐं उन खां पोइ इन्वेस्टिगेशन कई वञे। पर इनिशियली असां पुलिस ऐं SHO DSP साहिबान खे पिंच ऑफ सॉल्ट पे ॾिठो त शायदि इहो वाक़ियो ईअं न हुजे जीअं फ़रियादी ॿुधाए थो। बाद सां जॾहिं मूं पाण टीमूं तश्कील ॾिनियूं ऐं मां पाण हुनखे सुपरवाइज़ कयो त कुझु शयूं साम्हूं आयूं जेके मां चाहियां थो त तव्हां दोस्तनि जे साम्हूं रखां। ड्राइवर जेको पाण खे कंटेनर जो मालिक बि सॾाए पियो अली हमज़ा आराई, उहे सरह जो तेल सखर मां खणंदा आहिनि ऐं सखर मां ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां तेल खणी करे पोइ ख़ैरपुर खां वठी या सखर खां वठी करे कराची ताईं मुख़्तलिफ़ हंधनि ते हे उन तेल में कटौती कंदा आहिनि। उन में ड्राइवर माफ़िया हिननि सां मुलवस रहंदी आहे, उहो कटौती करे ऐं मिक्सिंग कंदा आहिनि। मिसाल जेकर 2 टन लाथो त 2 टन हुन में पाणी विझी छॾींदा या ॿी का शइ विझी छॾींदा। उहा हिन जो रूटीन मामूल बणियल आहे। उहो ड्राइवर ऐं जेके सप्लायर आहिनि उहे गॾिजी इहा जेका इनिशियल इब्तिदाई जेका इंट्रोगेशन असांजी थी आहे उन में ॿुधायूं था मज़ीद अञा तफ़्तीश था हिन ते कयूं पिया। उहो कंदा आहिनि। उन राति बि थिए ईअं थो त ड्राइवर अली हमज़ा आराई जेको सप्लायर आहे जेके सप्लाई असांजे राब्ते में हूंदो आहे उहो आहे दीदार हिंगोरो। दीदार हिंगोरे वटि अचे थो ऐं 2 खां 3 टन बल्कि स्पेसिफिकली मां ॿुधायां त बकौल जवाबदार दीदार हिंगोरो त 3,500 किलो तेल जेको असां लाथोसीं ऐं उन लाहिण खां पोइ उहो गाॾी हुतां हली वई ऐं गाॾी हली वई त गाॾी हुते फुर थी वई। जॾहिं इहा ॻाल्हि थी टेक्निकल एविडेंसिस साम्हूं आया, टेक्निकल एविडेंसिस CCTV फुटेजिस निकितियूं ऐं पूरी जॾहिं पुलिस तहरुक में आई त बाद सां इहा शइ साम्हूं हिन महिल ताईं जेका आई आहे इब्तिदाई इन्वेस्टिगेशन में त दीदार हुंगोरे न फ़क़ति इहो 3,500-4 हज़ार लीटर तेल लाथो, पर हिन चयो त अॼु हिकिड़ो दाव ई हणी छॾियां ऐं उन दाव जे मुनासिबत सां उन नवीद शाह नाले माण्हूअ सां राब्तो कयो। सखर में उन जो राब्तो थिए थो ऐं राब्ते करण खां पोइ 2 गाॾियूं इस्तेमालु थियनि थियूं, हिकिड़ी टोयोटा एक्ज़ियो, ॿी स्विफ्ट, अलाए उहा टोयोटा जी अलाए कहिड़ी कंपनी आहे, स्विफ्ट गाॾी आहे सुज़ुकी जी। उहा गाॾी उन में कुझु जवाबदार आहिनि जिन जा नाला आहिनि नवीद शाह पाण, आसिफ महर, बहार महर, राजा शाह, अज़मत महर, रिज़वान शाह, काशिफ महर ऐं सद्दाम। इहे उन गाॾीअ में जेके आहिनि वेहनि था ऐं वेही करे दीदार हिंगोरो सां प्लान करे थो। उन प्लानिंग जे मुताबिक़ जीअं उहो तेल उन वटि 4,000 लीटर मिक्स करे वञनि था त अॻियां हाईवे ते इहा गाॾियूं अचनि थियूं ऐं उनखे रोकनि थियूं एज़ पर द प्लानिंग ऑफ दीदार हिंगोरो एंड नवीद शाह। उनजी प्लानिंग हुई त असां हिते जीअं गाॾी लाहे ईंदी त असां हिते रोकींदासीं। जॾहिं गाॾियूं हिते रोकियूं उन खां पोइ उहा गाॾी
सैप सिस्टम S4 सिस्टम जे तहत नज़र अचे थी त 12:30 बजे वरी असांजो इलाइक़ो छॾे आई हितां कंडियारो टूल प्लाज़ा क्रॉस करे राणीपुर बि क्रॉस करे ऐं सखर वारे पासे रवाना दवाऊं गाॾी। अच्छा, जवाबदार गिरफ़्तार थिया। हाणे इन में रुगो दीदार हिंगोरो जी मास्टर माइंड ऐं प्लैनिंग खां अलावा हिकिड़ो उन प्लैनिंग कई, उनखे एग्ज़ीक्यूट कयो नज़ीर शाह ऐं महर गैंग, जेका बैनुल सूबाई डकैत गैंग आहे, जे कहिड़े क़िस्म जूं मुतअद्दिद वारदातूं करण में मुलविस रहंदी, छो त इहो हिकिड़ो हुनजो इंसिडेंट कोन्हे। डेफिनेटली रिमांड वठंदासूं, इंटरोगेट कंदासूं, छो त इहे हाणे कल्ह गिरफ़्तार थिया आहिनि, उनखे जेतिरी इब्तिदाई इंट्रोगेशन थी सघे पई उहा कई आहे। ऐं जेका रिकवरी आहे इन में अञा को घुरायो आहे असां को मापे वारो माण्हू, उन टैंकर में जेका रिकवरी आहे या जेको दीदार हिंगोरो गिरफ़्तार कयो आहे उन 3-3.5 लीटर पंहिंजो 3.5-4 लीटर मिक्सिंग जे तौर ते लाथो, जॾहिं त 7 खां 10 टन तेल उहो वरी फुरक करण खां पोइ वरी गाॾी वापसि अची करे उन वरी उहो डंप करायो तेल, उहो बि लाथई। त हिकिड़ो मक़सदु हुयो फुरक कराइण, ॿियो मक़सदु हुयो तेल जी चोरी करणु, जॾहिं त हाणे मूंखे इहा ख़बर माना हिन महिल जॾहिं इन्वेस्टिगेट कयो महिल इहा ॻाल्हि साम्हूं आई त उहा तेल बि हिन जो इंश्योर्ड तेल आहे। त माना हिकु तीर खां ॿ शिकार करण पिया अचनि, त इंश्योरेंस वारनि खां पैसा अलॻि वठनि, हिननि वरिता हूंदा वठंदा FIR जे बनिस्बत, ऐं उहो माना 1.5 करोड़ खन जो जेको तेल आहे उहो बि हे खाई वञनि। त हाणे हुन में जेके टैंकर असां रिकवर कयोसीं सखर शहर मां, सखर जो इलाइक़ो गोसड़ जी, उतां तेल जो टैंकर रिकवर करे आयासीं। ऐं असां वटि हिन वक़्तु 4 जवाबदार 5 गिरफ़्तार आहिनि, जेके तेल 2 त जेके मेन हुन वारदात में मुलविस आहिनि, हिकिड़ो मास्टर माइंड जेको आहे उहो असां वटि गिरफ़्तार आहे, ऐं जिन उहो वरी पोइ गाॾी पुॼाई हुते सखर ताईं, ऐं उनखां पोइ जेके तेल वरी जेको अनलोड करायो। बाक़ी मुल्ज़िमान जेके आहिनि उहे जेके मूं तव्हांखे नाला ॿुधाए वियो आहे उहे इब्तिदाई इंट्रोगेशन में साम्हूं आया आहिनि, त उहे इन सॼे मामले में इन्वॉल्व आहिनि। उन्हनि जे लाइ मूं टीम तश्कील करे छॾी आहे। गिरफ़्तारी अमल में इंशाअल्लाह ताला सुतत आणींदासूं त मज़ीद जेका रिकवरी आहे उन तेल जी उहा असां यकीनी बणाए सघूं ऐं जिन माण्हुनि जो हक़ी नुक़सानु थियो आहे उहो करे सघूं। मां तव्हांखे हिन ॾिस में ॿुधाईंदो हलंदुसि त अहिड़े क़िस्म जी जेका वारदात बदकिस्मती सां कंडियारे शहर में थी, जीअं मूं तव्हांखे पहिरियां ॿुधायो, सम्झ में खां ॻाल्हि हुयसि मोटरसाइकिल या का साइकिल न हुई जेका गिड़काए वञिजे ऐं ख़बर ई कोन पवे, त हिकिड़ो इहो मुनज़िम जेको गिरोह आहे जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अहिड़े क़िस्म जूं कार्रवायूं सरअंजाम ॾिए थो। इंशाअल्लाह ताला गिरफ़्तार करे रिमांड में जॾहिं वठंदासूं ऐं रिमांड में इन्हनि खां मज़ीद इंकशाफ थींदा, ऐं मां उमेदु कयां थो ऐं मूंखे सम्झां थो त जेके बि उहे रिकॉर्ड कढायूं था, असां लेटर कढूं था त कश्मीर खां कराची ताईं अहिड़े क़िस्म जूं घणियूं वारदातूं आहिनि जेके असांजे हिन सिंध सूबे में थियूं आहिनि, ऐं उन में छा इहो गैंग या गिरोह इन्वॉल्व आहे या केतिरनि ॿियनि गुनाहनि में बि हे गैंग इन्वॉल्व आहे। त असां महिनत करे 6 ॾींहं मुसलसिल 7 ॾींहं हमा वक़्तु कोशिशां रही करे ऐं हिन गैंग खे बस्ट कयोसीं ऐं तव्हां दोस्तनि जे साम्हूं गिरफ़्तार माण्हू असां वटि हिन महिल 5 माण्हू गिरफ़्तार, आसिफ महर, बाग महर, आसिफ महर, सदाम ऐं नज़ीर शाह। हिन जी टोटल तेल जी जेका क़ीमत आहे तख़मीन लॻो आहे त केतिरो आहे टोटल? इहा मालिक जेको आहे उन खां जॾहिं पुछा कईसीं त उन मूंखे ॿुधायो त 30,000 लीटर तेल हिन में हुयो, माना 30,000 लीटर तक़रीबन 3 टन थींदो, 3 टन थींदो, ऐं 400 रुपए चई त इहो तेल असां खपाईंदा आहियूं। त 400 रुपए जो मतिलबु इहो आहे त इहो माना 1,20,00,000 जे बराबरि इहो तेल। FIR जेका आहे उहा 6 जवाबदारनि ते दाख़िल आहे, जेका इनिशियली ॿुधायूं त हिनखे ज़दोकोब करे विया, कवर करे विया हुआ, पोइ जवाबदारनि ॿुधाया त केतिरा माण्हू आहिनि। अच्छा, इन ॾोह में जेके 2 गाॾियूं इस्तेमालु थियूं उहे कारूं बि असां रिकवर कयूं, हिकिड़ी एक्ज़ियो ऐं स्विफ्ट गाॾी, इहे बि हिन टैंकर सां गॾु रिकवर थी आहे। अच्छा साईं, हीउ जेको तव्हां चओ था तस्मक कजो त गाॾी जेको तेल आहे इंश्योर थियल आहे, पर मालिक वेठा आहिनि, हिननि सां जेका तव्हांजी प्रेस कॉन्फ्रेंस में मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी, हिननि चयो त असांजो तेल इंश्योरेंस थियल न आहे।
हाणे इहा मां तव्हांखे जीअं ॿुधायां न इहा इनिशियल जेका जवाबदार कल्ह राति माना सुबुह जे वक़्तु गिरफ़्तार थिया आहिनि, अॼु शाम जो पाण प्रेस कॉन्फ्रेंस कयूं था, सुभाणे हिननि जी जॾहिं रिमांड वठंदासीं ऐं असां हुनजी फिज़िकल रिमांड ते तफ़्तीश कंदासीं, इंट्रोगेशन में इहे साउंड शयूं क्लियर ईंदियूं। ऐं इन में हिकिड़ो ॿ टे अहिड़ा नाला बि आहिनि जेके हिन महिल फ़िलहालु क़बल वक़्तु आहिनि ॿुधाइण त इहो हिकिड़ो पूरो जीअं मां तव्हांखे ॿुधायां ग्रोह आहे जेके अहिड़े क़िस्म जा फ्रॉड ऐं चीटिंग करे जेके रॉबरी जो रुख ॾिए थो ऐं पोइ इंश्योरेंस जा बि पैसा वठनि था ऐं हे बि तेल जा पैसा गॾिकाइनि, उहो बाद मां तव्हांखे हीउ जेको वाक़ियो थियो आहे भाई वांगुरु ड्राइवर बि हिते वेठो तव्हांजे हुनजो चवणु आहे छा तव्हांजे चवण मुताबिक़ उहो मुलाज़िम छा उहो गिरफ़्तार आहे तव्हां ड्राइवर या उहो गिरफ़्तार न आहे? हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि जिते हुन चवणु कंडियारे शहर में खणी विया मूंखे जिथे तेल तव्हांजे बकुल हज़ार लाथो, छा हितां जो लोकल माण्हू खां सवाइ हितां को लोकल माण्हू उहो तक़रीबन कंडियार में वारदातूं थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं जेको आहे सो इहो इशू हूंदो आहे त बाबा उते का फैक्ट्री बि आहे कंहिंजी उते ईंदो आहे गाॾी लहंदो आहे लोकल माण्हू हाणे हिन में मां तव्हांखे ॿुधायां त जीअं हे दीदार हिंगोरो आहे इहो तव्हांजो लोकल आहे, कंडियारे जो आहे ऐं कारोबार हिन जो तेल जो आहे, बल्कि न फ़क़ति हिन जो पर हिन जे पंहिंजे पीउ जो बि कारोबार आहे। ॾिसो इनिशियली जॾहिं ड्राइवर दाहींदो आयो असां वटि त मूंखां हीअ वारदात थी वई आहे त उन वक़्तु असांखे ख़बर न हुई त तूं में ड्राइवर बि को मिक्सिंग में इन्वॉल्व आहे न आहे, असां त भाई हिकिड़ो ट्रेलो जो पूरो थी वियो, असां हुनजी एफ आई आर दर्ज कईसीं मिक्सिंग ताईं। त जीअं मां ॿुधायमि तव्हांखे ड्राइवर जो जेको रोल आहे उहो त आहे, पर हिन वारदात में जॾहिं इहे शयूं हिनखे इन्वेस्टिगेशन कंदासूं त साम्हूं ईंदियूं। छो सभु जवाबदार हाणे ॾिसो 4 मेन जवाबदार ॿधल आहिनि, बाक़ी जेके 4-5 जवाबदार रहियल आहिनि उहे पोइ ॾोह लिकंदो न आहे। पोइ जेके जेके हिन में माण्हू जेके लोकल सरपरस्ती करण वारा या ॻुझा हथ हिन में जेके मुलविस हूंदा या जेके असांखे हिन महिल सरे फ़हिरिस्त असांजे साम्हूं न आहिनि उहे बि क्लियर थी नथा आहिनि। नालो त वञिणो हो कराची, माना फुरजन खां पोइ वरी वापसि सखर मोकिलियो वियो आहे कराची जे बजाए। हा इहा असीं इन में तव्हांखे ॿुधायां इहा ब्रीफ मां तव्हांखे ॿुधायां त जेका मुख़्तसिर असांजी इंट्रोगेशन थी उन में इहा ॻाल्हि साम्हूं आई त जवाबदार जॾहिं गिरफ़्तार थियो त उन असांखे इहा ॻाल्हि ॿुधाई त ट्रालो फुरजी असां तेल लाथोसीं, चोरी कयोसीं, चोरी करण ट्रालो वियो ओॾे, उन खां पोइ हुन मैनेज कयो त फुर थी वई। पोइ जॾहिं फुर खां पोइ असांखे ॿुधायो वियो हुयो त ट्रालो वापसि हलियो वियो, जॾहिं त रियलिटी में उहो ट्रालो वरी उन दुकानदार वटि आयो जिथे मज़ीद 7 खां 10 टन तेल लथो। साॻियो हिंगोरो हा साॻियो अॻु में बि हिते जेको आहे कंडियारो मां 2 विघो गाॾियूं ट्रालर मां लथियूं हुयूं, B8 गाॾियूं लथियूं हुयूं, अहिड़ी नमूने सां का वारदात थी हुई। ही छा उन शइ जी कड़ी आहे? उन जे बारे में मां कुझु चई न सघंदुसि छो त मां जीअं तव्हांखे पहिरियां गुज़ारिश कई, हाणे हे हिकिड़ो जेको बि असां बल्कि मां शायदि खाई वियुमि तव्हांजे सवाल जवाब ॾियां थो, पर हिन में मुंहिंजी सॼी टीम DSP मजीद आरई साहब, पंहिंजो कलंदर बख़ सूमरो साहब, मोहसिन जनरान साहब, SHO ताहिर दायो ऐं उनजी सॼी टीम जेको आहे सॼे बल्कि ज़िले जी टीम जेका आहे उनमें हमा वक़्तु कोशिशि हिननि कई आहे। ऐं मां चवां थो त माना 7 ई ॾींहं वीचारा न सुता आहिनि इन पहिरियां ट्रालर सॼो अनर्थ कयूं, उन खां पोइ गैंग क्लियर करण खां पोइ ट्रालो रिकवर कराया, ट्रालो रिकवर जॾहिं अॼु कल्ह राति ट्रालो रिकवर थियो आहे, माना 3-4 बजे जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। त इहो पूरी हिकिड़ी सिलसिलो त हिननि खे जस ऐं शाबाश मां हिननि जे लाइ तारीफ़ी उहो बि कयनि। बाक़ी जेको तव्हांजो सुवालु आहे उहो ईअं त असांजे लाइ न उहो हिन महिल हे गिरफ़्तार जेके जवाबदार थियनि जेके रहियल आहिनि उन्हनि जे लाइ हिन महिल मुंहिंजी टीम निकितल आहे गिरफ़्तार जे लाइ। जॾहिं उहे गिरफ़्तार थींदा उन्हनि खां वाज़े थींदो त छा उहे उन वारदात में मुलविस न फ़क़ति उहा पर जेके बि वारदातूं असांजूं कश्मीर खां कराची ताईं थियूं आहिनि असां उनजो सॼो डेटा वठंदासीं त ॾिसंदा त हीअ गैंग मुलविस आहे, थी सघे थो हिन जी ॿी का साथारी गैंग हुजे सही त उहे इनशा ताला जीअं इन्वेस्टिगेशन कंक्लूड थींदी तव्हां दोस्तनि खे ज़रूरु आगाह कंदासीं। तव्हां हिकिड़ो हिंगोरे जो त नालो ॿुधायो त उहो कंडियारे सां तालुक रखंदड़ आहे, बाक़ी ॿिया जेके जवाबदार आहिनि नवीद शाह तालुक कहिड़े शहर सां इन सखर उहे सखर जा नवीद शाह वारा सखर जी गैंग आहे, सखर शिकारपुर जी गैंग आहे जंहिं जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उर्दू मूंखे इल्मु आहे त इहा मूंखे मालूमात मिली आहे त ट्रालर जो मालिक ऐं ट्रालर जो ड्राइवर
बे इन ॾोह में मुलवस आहे। हा उहो हुन सीर हले। इब्तिदाई उहो मूं जवाब ॾेई वरितो तव्हांखे। सर इस तरह की वारदातें रोकने पहले- के लिए कौमी शाहराह पे आने जाने वाले मुसाफिरों और ड्राइवरों के तहफ़्फ़ुज़ के लिए दिल्ली पुलिस मुशर्रफ फिरोज का क्या प्लान है? या तो इस देखिए मैं आपको बताऊं, हमारे पास हाईवे में 114 पुलिस के एहलकार तैनात हैं जिला मुशर्रफ फिरोज जिला नौशरो फिरोज में, जो कि कोटली कबीर से लेकर शाहपुर जहानिया से पहले जो हमारी हद बनती है 97 किलोमीटर्स की, वहाँ पे मुख्तलिफ हाईवे पे पिकेट्स लगी हुई हैं। और अब मुझे तो यहाँ पे 4-5 माह हुए हैं और अल्हम्दुलिल्लाह हाईवे पे इस तरीके की पहली कभी वारदात। वारदात नहीं हुई। और ये जो वारदात हुई है ये भी एक मैनेज्ड एक इवेंट हुआ है, और जब कोई मैनेज्ड इवेंट हो और खुद ही घर के चोर मुलविस हों तो उसमें डेफिनेटली उस तरीके से चीज़ें आपकी समझ में नहीं आती जब आप सारा खुद मैनेज कर रहे हो। तो उसके बावजूद भी हमारे पिकेट्स हैं, और जो भी ये सारा अब अनर्थ भी हुआ है वो पुलिस की काविश और मेहनत है, जिससे ये सारा मुअम्मा जो है वो भी काफ़ी हद तक हल हुआ है। मगर मैं उम्मीद करता हूँ कि जैसे ही हमें सुबह इंशाल्लाह ताला इनका रिमांड मिलेगा और इनसे तफ्तीश की जाएगी तो मज़ीद चीज़ें सामने ये आएंगी। कितने मुलाजिम ये जो मुलजमान हैं गिरफ्तार हैं, और तेल की क्या कीमत है? ये जो गाड़ी पकड़ी गई है जिसमें तेल था, इसमें तेल की कीमत जो है तकरीबन कमोबेश 30,000 लीटर के लगभग तेल है, और जिसकी 400 रुपये बताया जा रहा था कि 400 रुपये इसकी मालियत है, तो लगभग 1 करोड़ और 20 लाख रुपए इसकी मालियत बनती है। मगर खुद ट्राला ही जब 2-2.5 करोड़ का ट्राला है तो 3-4 करोड़ की तो ये वैसे ही एक दाव लगाने की जो है वो कोशिश थी। तो एक पहले भी हमने कोटड़ी कबीर से लेकर कंडियारों तक इस तरह की वारदातें होने लगी है, जिसमें बैटरियां थी, कोई सब्जी के ट्रालर थे, या बहुत बड़ा गैंग है यहाँ पे, तो उनके खिलाफ कभी कोई मैंने जैसे आपको कहा कि इस तरीके के गैंग ये जब बर्स्ट होते हैं तो सारी इनसे चीज़ें क्लियर हो जाती हैं। ये लेटर नो में पहली वारदात नहीं, हो सकता है ये पिछले सालों से वारदातें कर रहे हैं सर, और कहाँ की ये भी कुछ कह नहीं सकते। अभी जो पॉइंट जो मैटर एंड पॉइंट है और सब्जेक्ट मैटर है वो ये वारदात है कि हमारे इलाके में हुई, और 7 दिन के अंदर हमने इंतहाई अनथक मेहनत करके नफक मुलजमान गिरफ्तार किए, वारदात ट्रेस की, लूटा हुआ टैंकर बरामद किया, और मसरू का तेल है वो बरामद। अच्छा तो सर, मैं तेल समझता हूँ- तेल अंदाजन कितना रिकवर कर चुके हैं आप? देखिए अब हमारे पास कोई पैमाना नहीं है अभी, क्योंकि अभी चंद घंटे हुए हैं, मगर मैं समझता हूँ कुछ 7-8 टन के लगभग तेल बरामद है। बरामद है। बताने वाला ड्राइव बकौल जो फरियादी है उसके बकौल उसमें 30,000 लीटर है, तो इस हवाले से समझे कि कोई 7-8 हज़ार लीटर तेल। अच्छा, बकौल आपके कि मुलजिमान जो हिंगोरो है उसने एतराफ़ भी किया है कि 30-4,000 लीटर उसने चोरी कर फिर मिक्सअप किया है, वो तेल रिकवर हुआ? जी हाँ जी हाँ बिल्कुल। वो भी रिकवर हुआ जी है। हाँ। एक तो ऑयल टैंकर में जो तेल था वो, जी हाँ। और दूसरा जो उन्होंने और खरीदो फरोख्त किया है। बाकी उन्होंने खरीदो फरोख्त की, उसीलिए इंशाल्लाह ताला जैसे मैंने टीमें तश्कील दी हैं, तो अभी इनसे जब इंट्रोगेशन होगी किस किस को तेल बेचा, कहाँ बेचा, तो बाकी जो इसमें बाकी जो मुलजमान खिलाड़ी जो हैं वो मुलविस होंगे, उन सबको गिरफ्तार अच्छा, आखिरी सवाल मेरा ये कि गिरफ्तार मुलजिमान के अपने रिकॉर्ड इंक्वायरी होंगे क्या? सिंध के दिगर इजलाओं में भी इनके खिलाफ कोई इस तरह के मुकदमा सामने आएंगे? अभी जैसे कुछ दोस्त पहले फरमा रहे थे, ये ऐसे सॉफ्ट टाइप के ये अपने आप को इन्होंने पोर्ट्रे किया कि ये पकड़े नहीं जाते, क्योंकि सारी मैनेज्ड काम होता है, इंश्योरेंस से भी पैसे लेने होते हैं, इधर से भी लेने होते हैं। तो ये तो इनकी किस्मत ख़राब थी कि हमारे ज़िले में इन्होंने वारदात के लिए पकड़े गए, और हमारी सारी तगड़ी टीम इधर बैठी हुई है। तो अभी सारी चीज़ें, इनका क्रिमिनल रिकॉर्ड, इनका क्रिमिनल बैकग्राउंड, कितनी वारदातें की, वो इंशाल्लाह ताला इन्वेस्टिगेशन के बाद आपके सामने लाएंगे। आप दोस्तों की बड़ी मेहरबानी, आप आज शॉर्ट नोटिस पे आए और बड़ी नमाज के साथ। थैंक यू, मेहरबानी। जवाबदाराना प्रोटेक्ट करें। फोटो ना उन्हनि जो चेहरा लिखियल हूंदा, सिर्फ हाँ, इहो ई हूंदो, रुगो फोटो ईअं खाई कलर जो बाहर आयो भाई गाड़ी जो बाकी एक चीज़ भाई बीठो ना गाड़ी कारा भी बीठी या तो something करा दीजिए। हेलो
हाणे भले तव्हां जेको ॿियो आहे न हू पंहिंजो कमु कंदा उहो भले असांखे सतनि ॾींहंनि खां माना असां चवंदा महिनत जो उजरो मिले थो जेकॾहिं माण्हू ख़ुशि सां का शइ कंदा रहे करणु खपे हाँ सही खणी ॾियूं लोगा कर गयो ये टाइम प्रेस रिलीज ॾियण जी ज़रूरत आहे वधीक घणो घणो हा लाइव थी वियो ऐं टिकट असां राति जी ब्रेकिंग करे छॾी हलो साईं हाणे ॻाल्हि इहा आहे मुंहिंजी हार बार मां पाईंदो न आहियां पर कैमरा बंद कयो पाईंदो न आहियां हार वरी साईं भला असां वञूं था पर इहो तव्हां पुलिस रिकॉर्ड में भले रखो बाक़ी ॿिया न रखो सही आहे